समाजी अगवान है इलाही बख्श बिकक उन बस जॉइन किया। अस्सलाम वालेकुम बिकक साहब। छा सूरत हाल है? तव्हां पे इस्लामाबाद में एंकर पर्सन है वो बुधाए पे तो वफाकी हुकूमत पान कंफ्यूजन जो शिकार रही। हुकूमतूं लॉकडाउन जे बावजूद लॉकडाउन ते मतलब पे थियो। इन सॼी सूरत हाल में तव्हां बि जेके पंहिंजे वसाइर माण्हुनि जी ख़िदमत कयो पिया इमदाद लाइ पहुतल आहियो, कीअं इन वबा ते कंट्रोल करे सघिजे थो? ही जेका वफ़ाक़ी हुकूमत जा जहिड़ा हाल आहिनि त इहो ख़ुदा न ख़ास्ता वबा सिंध में त हिननि हथ वठी करे फैलाइनि पिया। असांजो सिंध हुकूमत सां सवे इख़्तिलाफ़ात हुजनि, सियासी इख़्तिलाफ़ात, पर जेके शुरूआती दौर में हिननि स्कूल बंदि कया, वरी जेको लॉकडाउन कयऊं, उन मां काफ़ी फ़र्क़ु पियो, पर हिननि हिन खे मज़ाक सम्झो। अॼु बि वफ़ाक़ी हुकूमत ये कारखाना, ये दुकान, ये जगहों खोले करे हथ वठी छो जो वफ़ाक़ असां सां सिंध सां सचो आहे ई कोन। हुनखे इहे सभु ॻाल्हियूं पर हाणे असांखे छा ज़ाती ज़िमेदारी जो एहसासु करणु घुरिजे? जेके तव्हां कचियूं आबादियूं ॾिसो, ख़ासि तौर ते असांजे जेके सिंधी हाणे लॉकडाउन जे माण्हू असां माण्हुनि खे ॼाण बि ॾियूं न। माण्हू हुनखे जीअं तव्हांखे यादि हूंदो निशानी जहिड़ा हूंदा त कर्फ्यू लॻंदो, माण्हू पर पंहिंजे इलाइक़नि में ॿार वेठा, हाणे बि उनखे उहो कर्फ्यू सम्झी ॿार वेठा आहिनि। उन्हनि खे इहा ॼाण हुजे त बाबा ही कर्फ्यू न आहे, ही वबा आहे, ही अहिड़ो दुश्मन आहे जेको जरासीम है जो कहिड़े बि तरीक़े सां इंसान जे जिस्म में दाख़िल थी वञी सघे थो। इन लाइ बि हुकूमत खे खपे त माण्हुनि खे अहिड़ो लेक्चर ॾे, प्रोग्राम हुजनि। असां त काफ़ी कोशिशि कयूं था, जेतिरो वसार असां वटि आहे क़ौम परस्तनि जो, काफ़ी माण्हुनि ताईं पहुचूं था, उन्हनि खे ॾियूं बि था, पर ही रुॻो राशन विराइण वारो मसइलो न आहे। हिते मामिलो हाणे लियारी में तव्हां ॾिठो हूंदो, अचनि पिया लियारी खां रिपोर्टूं अचनि पियूं, ॿी काफ़ी जॻहियुनि खां रिपोर्टूं अचनि थियूं त हीउ जेको जरासीम अहिड़ो आहे त जंहिं माण्हू खे लॻल हुजे त उनखे बि ख़बर कान थी पवे जेसि ताईं हुन मां 8-10 माण्हू उनखे वायरस थी वेंदो आहे। त ख़ुदा पनाह ॾे ही जेको हुननि सिलसिलो झलियो आहे ही सिंध में तमामु वधंदो वेंदो। इन लाइ असां वरी बि दोस्तनि खे चऊं था ऐं असां सिंध सरकार सां बाक़ाइदा सहकार करण लाइ तयारु आहियूं। इन लॉकडाउन खे सख़्तु करे कर्फ्यू आणे त बि असां सां हुन गॾु बुख माण्हू कोन मरी सघंदो। बाक़ी वबा इलाही ख़तरनाक आहे। बाबा अगरि जीअरा हूंदासीं त सियासत कंदासीं, जीअरा हूंदासीं त कारोबार हलाईंदासीं। हीअ त एॾी ख़तरनाक वबा आहे जो न को मज़हब थी ॾिसे, न को दीन थी ॾिसे, का शइ न। ऐं ज़्यादातर वरी इहे जेके तबलीगी जेके असांजे पुठियां लॻी विया आहिनि, हाणे साईं उतां रायमंड मां निकिता आहिनि, उन्हनि मां जेके सखर जिते जिते इहो मुला विया आहिनि उते साईं वायरस फैलिजे पियो। वरी हेॾा असांजे ईरान खां जेके दोस्त आया आहिनि उन्हनि जे करे बि तमामु घणो हिते फैलियो आहे। तंहिं करे ख़ुदा इन चीज़ खे सीरियस वठनि, इहा मज़ाक न आहे। बिल्कुलु तव्हां इहा सही ॻाल्हि चई त इहो हिन जो रंग नसल को बि न आहे। तव्हांजी वॾी महिरबानी इलाही बख़्शी।